केमिस्ट्री क्लास 10 बाप चौथों सबक 16 हिस्सो ॿियो इख्तिसार समरी आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर असां जो के लेक्चर जो मौजू आहे इख्तिसार समरी। हिन वीडियो लेक्चर में असां समरी जो पार्ट 2 पढ़ंदासीं। पार्ट 2 जो सवाल नंबर पॉइंट नंबर पहिरीं आहे सेल्यूलोज एंड स्टार्च आर द कॉमन प्लांट ओरिजिन पॉलीसेकेराइड्स। बूटन मां हासिल थींदड़ पॉलीसेकेराइड्स जा आम मिसाल ॿ आहिनि। हिकिड़ो आहे स्टार्च जेको असांखे पटाटनि वग़ैरह मां मिलंदो आहे, ॿियो आहे असांजो सेल्यूलोज जेको असांखे बूटनि जी टारियुनि या पननि मां असांखे हासिल थींदो आहे। इहे ॿई सेल्यूलोज ऐं स्टार्च प्लांट ओरिजिन जा पॉलीसेकेराइड्स आहिनि। जॾहिं त ग्लाइकोजन जेका आहे उहा बि पॉलीसेकेराइड आहे, पर उनजो ओरिजिन जेको आहे उहो प्लांट कोन्हनि के, उहो जानवर हूंदा आहिनि। प्रोटीन्स आर द पॉलीमर्स ऑफ अमाइनो एसिड्स। प्रोटीन्स अमाइनो एसिड्स जा पॉलीमर हूंदा आहिनि। पॉलीमर कॾहिं ठहंदो आहे? जॾहिं यूनिट पाण में मिलंदा वञनि ऐं तमामु वॾी हिकिड़ी चेन ठाहिनि त उनखे चइबो आहे पॉलीमर। ईअं जेकॾहिं अमाइनो एसिड पाण में मिलंदा वेंदा त उहे हिकिड़ी जेका वॾी चेन ठाहिनि था उनखे चइजे थो पॉलीमर, ऐं उनजो नालो प्रोटीन हूंदो आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो अमाइनो एसिड आहे, ॿिए अमाइनो एसिड सां जॾहिं मिलंदो त हिकिड़े अमाइनो एसिड जी हाइड्रोजन निकिरंदी ऐं ॿिए अमाइनो एसिड मां वरी OH निकिरंदो, यानी H2O रिमूव थी वेंदो। डिहाइड्रेशन थींदी त बक़ाया जेको हेॾां हिसो बचो उन्हनि जे विच में हिकिड़ी लिंकेज थींदी, हिकिड़ो बांड ठही पवंदो जंहिंखे चइबो आहे पेप्टाइड लिंकेज। हाणे इहा पेप्टाइड लिंकेज ॿिनि मालिक्यूलनि जे विच में आहे। टियों बि ईंदो त ईअं ई पेप्टाइड लिंकेज थींदी, हितां OH निकिरंदो, हुनजो H निकिरंदो, डिहाइड्रेशन थींदी, वरी पाण में गॾिजंदा, 3 गॾिजी विया, 4 गॾिजी विया, 5 गॾिजी विया। ईअं तमामु वॾो हिकिड़ी जेका ज़ंजीर ठही वञे थो या हिकिड़ी तमामु वॾी चेन ठही वञे थी अमाइनो एसिड्स जी, उनखे असीं चवंदा आहियूं प्रोटीन। Through peptide bonds, amino acids are connected with each other in proteins. प्रोटीन्स जे अंदरि अमाइनो एसिड्स जेके आहिनि उहे पेप्टाइड बांड या पेप्टाइड लिंकेज जे ज़रिए पाण में ॻंढियल हूंदा आहिनि। जीअं असां ॻाल्हि कईसीं, मिसाल जे तौर ते हिकिड़ो इंडिविजुअल अमाइनो एसिड आहे। हाणे इहो इंडिविजुअल अमाइनो एसिड जेॾी महिल हिन सां अचे मिलंदो त हिकिड़ो अमाइनो एसिड हाइड्रोजन खे रिमूव कंदो पंहिंजी अॻे, ॿियो अमाइनो एसिड OH खे रिमूव कंदो, पाणी जो मालिक्यूल निकिरी वेंदो, त इहे ॿई जेके आहिनि पेप्टाइड लिंकेज जे ज़रिए पाण में जुड़ंदा। ईअं वरी टियों ईंदो त हीअ वरी पंहिंजो OH कढंदो, हीअ H कढंदो, पाणी जीअं रिमूव थींदो त हिन जे विच में बांड ठही पवंदो। डिहाइड्रेशन जीअं थींदी वेंदी त ॿ जेके यानी कि अमाइनो एसिड्स आहिनि उहे पाण में पेप्टाइड लिंकेज जे ज़रिए जुड़ंदा वेंदा आहिनि। ईअं वरी टियों ईंदो त उहो बि जुड़ंदो वेंदो, चोथों ईंदो त जुड़ंदो वेंदो। हाणे पोइ हिकिड़ी वॾी पेप्टाइड ठही वेंदी। पेप्टाइड छा आहे? अ चेन ऑफ अमाइनो एसिड्स। अमाइनो एसिड्स जे हिकिड़े ज़ंजीर खे चइबो आहे पेप्टाइड। उन पेप्टाइड खां पोइ ते वरी जीअं इहा डिघी थींदी वेंदी त उन मां पोइ ठहंदो आहे प्रोटीन। प्रोटीन आहे अ लॉन्गर अमाइनो एसिड चेन विथ सेकेंडरी स्ट्रक्चर। प्रोटीन जे अंदरि ॾिसो तव्हांखे अमाइनो एसिड्स नज़र ईंदा, उन्हनि जे विच में तव्हांखे पेप्टाइड लिंकेज नज़र अचे थी। सो प्रोटीन जे अंदरि अमाइनो एसिड्स कहिड़े बांड जे ज़रिए ॻंढियल हूंदा आहिनि? त तव्हांजो जवाबु हुजणु घुरिजे पेप्टाइड लिंकेज या पेप्टाइड बॉन्ड्स। A protein may contain 60 to 6000 amino acid molecules. हिकिड़ी प्रोटीन जे अंदरि 60 खां वठी 6000 ताईं अमाइनो एसिड मॉलिक्यूल मौजूदु थी सघनि था। कुझु प्रोटीन त एतिरियूं नंढियूं हूंदियूं आहिनि जो 2 अमाइनो एसिड्स मां ठहियल हूंदियूं आहिनि, जिन खे डायपेप्टाइड प्रोटीन चइबो आहे, ऐं के 3 मां ठहियल हूंदियूं आहिनि जिन खे ट्राइपेप्टाइड प्रोटीन चइबो आहे। प्रोटीन में कंटेन 60 to 6000 अमाइनो एसिड मॉलिक्यूल्स। प्रोटीन जे अंदरि 60 खां 6000 अमाइनो एसिड मॉलिक्यूल थी सघनि था। A protein molecule is formed with 2 amino acids is known as dipeptide. 2 अमाइनो एसिड्स मां ठहियल प्रोटीन खे डायपेप्टाइड चइबो ऐं 3 मां ठहियल खे ट्राइपेप्टाइड। Generally, the molecular weight of proteins ranges from 43,000 to 5 crore daltons. आमतौर ते प्रोटीन जो वज़न 43,000 खां 5 करोड़ डाल्टन्स ताईं रेंज करे थो। डाल्टन हिकिड़ो यूनिट आहे जंहिंमें असां प्रोटीन जो वेट कंदा आहियूं। 1 डाल्टन बराबरि हूंदो आहे 1 AMU जे। तव्हांखे मालूम आहे त डायपेप्टाइड प्रोटीन असां तरह
जूं छो त हिन में छा आहे पेप्टाइड लिंकेज जे ज़रिए ॿ पाण में अमाइनो एसिड मिलियल आहिनि। ट्राई पेप्टाइड माना 3 पेप्टाइड लिंकेजिस जेके आहिनि, 2 पेप्टाइड लिंकेज हूंदियूं ऐं 3 उन्हनि में असांजा अमाइनो एसिड्स मौजूदु हूंदा आहिनि। प्रोटीन्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी। असांजे जिस्म जो जेको बिल्डिंग ब्लॉक आहे उहो प्रोटीन आहे। असां जॾहिं प्रोटीन खाईंदा आहियूं त असांजे जिस्म जे अंदरि उहे प्रोटीन छा कंदा आहिनि, असांखे ज़रूरी जेके एसेंशियल अमाइनो एसिड्स हूंदा आहिनि उहे असांखे प्रोवाइड कंदा आहिनि। एसेंशियल अमाइनो एसिड्स उन्हनि खे सॾिबो आहे जेको अमाइनो एसिड असांजे जिस्म में तयारु न थी सघे, उहो असां ॿाहिरां कंहिं खाधे जी सूरत में वापरायूं त उनखे एसेंशियल अमाइनो एसिड चइबो आहे। इहे अमाइनो एसिड्स जेके एसेंशियल असांजे जिस्म खे मिलंदा आहिनि उन्हनि मंझां असांजो जिस्म वरी पाण प्रोटीन्स तयारु कराईंदो आहे, हार्मोन्स तयारु कराईंदो आहे ऐं ॿिया अहम मालिक्यूल तयारु कराईंदो आहे। ईअं प्रोटीन जेके आहिनि असांजे जिस्म में अंदरि बिल्डिंग ब्लॉक जे तौर ते कमु कंदा आहिनि। प्रोटीन एक्टिन मायोसिन जेके आहिनि असांजा मसिल्स आहिनि उहे बि असांजे जेको आहे सो प्रोटीन्स मां ई ठहियल हूंदा आहिनि। ऐं जेको असांजो नॉन बोनी जेको बग़ैर हॾनि जी जेका बनावट आहे उहा बि असांजे प्रोटीन्स ते मुश्तमिल हूंदी आहे। मिसाल जे तौर ते जेका खल आहे असांजी, उहा पूरी जा पूरी जेका आहे सो प्रोटीन जी ठहियल हूंदी आहे। जानवरनि जी खल त वरी लाहे करे उन्हनि खे लेदर इंडस्ट्री में इस्तेमालु कयो वेंदो आहे त जीअं उन मां शूज़, थेला, बैग्स वग़ैरह ठही सघनि। Enzymes are proteins which catalyze the biological reactions. असांजे जिस्म में मौजूदु जेके बि एंजाइम आहिनि उहे समूरा बायोलॉजिकल रिएक्शंस खे कैटलाइज़ कंदा आहिनि। इहे जेके बि एंजाइम आहिनि उहे सभु प्रोटीन बेस्ड हूंदा आहिनि, यानी एंजाइम असुल में पाण प्रोटीन ई हूंदा आहिनि। उन्हनि जो फंक्शन इहो हूंदो आहे, हिकिड़ियूं ख़ासि प्रोटीन थींदियूं आहिनि असांजे जिस्म जे अंदरि जेके बायोलॉजिकल रिएक्शंस खे स्पीडअप कंदियूं आहिनि। उन्हनि प्रोटीन्स खे असां एंजाइम जी कैटेगरीअ में शामिलु करे छॾियो आहे त इहे प्रोटीन एंजाइम आहिनि। एंजाइम्स आर आल्सो कॉल्ड एज बायोकेटलिस्ट्स। एंजाइम्स खे बायोकेटलिस्ट जो बि नालो ॾिनो वेंदो आहे। कैटलिस्ट यानी अमल अंगेज़, कंहिं बि अमल खे उहे तेज़ कंदड़। बायो यानी वरी जेके जानदार जिस्मनि जे अंदरि कंहिं बि अमल खे तेज़ कनि उनखे चइबो बायोकेटलिस्ट, ऐं उहे हूंदा आहिनि एंजाइम्स। मिसाल जे तौर ते जीअं प्रोटीएज़ आहे, जीअं लीपेज़ आहे, जीअं कार्बोहाइड्रेज़ आहे, आइसोमरेज़ आहे। तव्हांखे इहो बि यादि रखणु घुरिजे त इहो पोयां जेको प्रोनाउंसिएशन या आवाज़ या सफिक्स निकिरे थी एज़ वारी, उहा असांखे एंजाइम जे हुजण जी शायदि ई ॾींदी आहे त जंहिंजो बि नालो प्रोटीएज़ एज़ वांगुरु ख़तमु थिए थो, लीपेज़, कार्बोहाइड्रेज़, इहे यानी एंजाइम्स हूंदा आहिनि। Hemoglobin is a protein which transport the oxygen to various parts of body. हेमोग्लोबिन असांजे जिस्म जे अंदरि हिकिड़ो प्रोटीन आहे, उनजो हिकिड़ो ख़ासि कमु थींदो आहे। उहो छा कंदो आहे त असांजे जिस्म में रत में जेका ऑक्सीजन ईंदी आहे साह खणण जे ज़रिए, हेमोग्लोबिन छा कंदो आहे, वञी करे उन ऑक्सीजन खे अटैच कंदो आहे पाण सां, उनखे खणी करे ऐं हर जीव घरड़े ताईं पहुचाइणु, ट्रांसपोर्ट करणु इन हेमोग्लोबिन जो कमु हूंदो आहे। हेमोग्लोबिन जेका आहे पाण उहो पिणु हिकिड़ो प्रोटीन आहे। असांजो अॼोको लेक्चर इन जे आख़िरी पॉइंट सां गॾु हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं असीं समरीअ जे 3 पार्ट सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।